दुनिया के मशहूर साइंसदान रियाज़ीदान अल्बर्ट आइंस्टाइन के पांजे ड्राइवर चयो त सर तव्हांजा लेक्चर ॿुधी ॿुधी मां त तंग थी पियो आहियां। ईअं खणी सम्झो त तव्हांजा लेक्चर सभु मूंखे यादि थी विया आहिनि। अल्बर्ट आइंस्टाइन पंहिंजे ड्राइवर खे चयो त ठीकु आहे, अॼु जंहिं यूनिवर्सिटी में ख़िताबु करण जो मौक़ो मिलियो आहे या दावत मिली आहे, उन यूनिवर्सिटी वारा मूंखे नथा सुञाणनि। अॼु ईअं था कयूं जो अॼु उते लेक्चर तूं ॾिजां। चई ठीकु आहे। ड्राइवर इन ॻाल्हि ते राज़ी थी वियो। जॾहिं उहे ॿई ॼणा यूनिवर्सिटी में पहुता त हिननि खे लेक्चर ॾियण जी दावत मिली। ड्राइवर स्टेज ते आयो ऐं इंतिहाई पुरवकार तरीक़े सां हिन पंहिंजो लेक्चर ॾिनो। जॾहिं लेक्चर ॾेई फ़ारिग़ थियो त उते वेठल कंहिं शख़्स ड्राइवर खे मुखातिब थींदे चयो त तव्हां रियाज़ीअ में जेको फलाणो फार्मूलो ॿुधायो उहो कुझु सम्झ में न आयो, महिरबानी करे उनखे कुझु वधीक वज़ाहत कयो, एक्सप्लेन कयो। उन नकली आइंस्टाइन यानी ड्राइवर उन शख़्स खे चयो त उहो फार्मूलो त तमामु सवलो आहे, इहो त को मसइलो ई कोन्हे, इहो तव्हांखे मुंहिंजो ड्राइवर ई सम्झाए छॾींदो। ऐं पोइ उन ड्राइवर उन नकली आइंस्टाइन असली आइंस्टाइन खे सॾु करे चयो त यार हिनखे उहो फार्मूलो को सम्झ में नथो अचे, तव्हां हिनखे इहो सम्झाए छॾियो। ऐं अहिड़ी तरह उहो नकली आइंस्टाइन असली आइंस्टाइन ऐं असली आइंस्टाइन ड्राइवर बणिजी वियो।